लारकाणो शहरी जनरल सेक्रेटरी आहियां। लारकाणो गैर महफ़ूज़ शहर थी वियो आहे। राति जो तक़रीबन 11:15 लाड़काणो हैदरी थाणे जी हद 9 देरो चौक वारे इलाक़े में नामालूम हथियार बंदन फ़ौरन लाड़काणे शहरी ताज जनरल सेक्रेटरी निसार मुग़ैरी जे पुट जहां मुग़ैरी जे अॻु वठी संदसि खां हथियारनि जे ज़ोर ते iPhone ऐं रोक रक़म फ़र्क़ करे फ़रार थी विया, जॾहिं त मुतासिर शहरनि पारां अहिड़नि वाक़िअनि जो इतला अलॻि अलॻि पुलिस खे ॾिनो, पर पुलिस फ़ौरन ख़िलाफ़ का बि कार्रवाई न कई। इन हवाले सां मुतासिर शहरनि गॾियल तौर ते लाड़काणे जे DIG SSP MNS वारनि खां मुतालबो कयो त शहर अंदरि वधंदड़ बदमनी खे रोकण लाइ गॾु असां खां फुरकंदड़ फ़ौरन ख़िलाफ़ कार्रवाई करे फुरकियल मोटरसाइकिल, मोबाइल फ़ोन ऐं रोक रक़म वापसि कराए इंसाफ़ कयो वञे। सर घटि में 1.5 लख जी iPhone आहे। छो नंढड़ो पढ़ंदो आहे कराची में, इकरा यूनिवर्सिटी में राति वञे पोइ कराची ऐं टिकट उहो कटाए आयो, उहो टिकट बि हुन में गॾु खणी हलाए विया अथसि। त उहो अॼु कराची वञिणो हुयो, हुनजो जेको आहे त हुते स्कूल खुली वियो आहे, इकरा यूनिवर्सिटी में पढ़ंदड़ आहे। सर हाणे अर्ज़ु ईअं त मां नंढड़ो नालो जहानज़ेब निसार आहे जेको मुंहिंजो पुटु, मां हिकदमि जीअं ई फुर्ती त मां 1 फाइ ते कॉल कई।